नाज़रीन वाक़िया खां कयूं कनड़ी वेझो पुलिस कार्रवाई कंदे नौजवान जे क़त्ल में मुलविस औरत समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ मेवो खोसो में क़त्ल थियल नौजवान उमेर राजपूत जे क़त्ल में मुलविस औरत शाहिदा परवीन, आसिफ आरई ऐं जमील नूहानी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब नौजवान जे क़त्ल में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल ऐं पिस्टल बि हथ कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे क़त्ल में मुलविस 2 मुख्य जवाबदार अली रज़ा ऐं ज़ीशान फरार आहिनि, जिन खे गिरफ़्तार करण लाइ कार्रवाइयूं जारी आहिनि। हिकु भेरो ॿीहर वाक़िया खां कंदा हलूं। कुंडरी वेझो पुलिस कार्रवाई कंदे नौजवान जे क़त्ल में मुलविस औरत समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ मेवो खोसो में क़त्ल थियल नौजवान उमेर राजपूत जे क़त्ल में मुलविस औरत शाहिदा परवीन, आसिफ आरई ऐं जमील नूहानी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वाक़िया खां कयूं पिया। पुलिस मूजिब नौजवान जे क़त्ल में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल ऐं पिस्टल बि हथ कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे क़त्ल में मुलविस 2 मुख्य जवाबदार अली रज़ा ऐं ज़ीशान फरार आहिनि, जिन खे गिरफ़्तार करण लाइ कार्रवाइयूं जारी आहिनि। कंडरी वेझो पुलिस कार्रवाई कंदे नौजवान जे क़त्ल में मुलविस औरत समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ मेवो खोसो में क़त्ल थियल नौजवान उमेर राजपूत जे क़त्ल में मुलविस औरत शाहिदा परवीन, आसिफ आरई ऐं जमील नूहानी खे गिरफ़्तार कयो वियो आहे।